फूक वतारे हिन बेरे वताए सा एरो कम कयो तम जो छा याद करो ओ वरी किए हुन वारी बजरे जमीन हथ कई तम ट्रैक्टर हारी आवाजा ऐं कमदारी मुजी अध फसल हुन जो ऐं अध फसल पंहिंजो। अरे फुलतरू सॼो ख़र्च कयूं असां ऐं अधु खणे हू त पोइ नुक़सान त असांखे थियो न। न पुतर न उनके पैसनि जो हिसो कोन ॾिबो पोख जो अधु ॾिबो ऐं वतायो चवे थो त फसल जो मथो हिसो मुंहिंजो हूंदो ऐं हेठि तव्हांजो हूंदो। पोइ बि नुक़सान पाण खे कणिक हुजे या कपाह मिर्च जो या टमाटा मथियों हिसो हुन खयो त हेठियूं पाणू पंहिंजूं थियूं न। दूर फ़ाइदो थींदो चरिया मुछ खां वठी मोरे छॾे अचाए। बुधार बादशाही ख्याल छॾ पाण पोखींदासीं पटाटा थूम बसर मूरियूं हाणे सम्झव। वाह अरे फुलतरू वाह पोइ तक खई गाह वताइजो ऐं माल सभु पंहिंजो ईअं सॼी बनी फबाईंदासूं। वाह वॾेरा वाह तुसां खुदा ॾे हलण ई कोन्हे फ़कीरा को ॿिया फुरेंदे वई दोल वॼे ऐं दोसूं बीहे। अरे छा जी दोसूं पेटी। अरे फुलतरू लॻे थो पेट में वट पिया अथसि वठी वञी डॉक्टर वाइड़े वटि। हाय हाय फ़कीरा न फंद पिया करेंदे वई हा डॉक्टर वाइड़ो हिन जे पेट में बेड़ी ते चढ़ी घुमंदो तरफ़ हुनखे मर्द त कोन ईंदो भला चओ त कलू का साइड वठी वञासि ओजरी कढेसि। मेरा मर्द न कासाई दे वसदा है न डॉक्टर दे वसदा है ॻाल्हि जेका मेरे पेट जूं ॿाहिरि नहीं निकलदी न तेसि ताईं मेरे आंडिया जूं वट पे पवंदे न। अरे ॻाल्हि कर छा ॻाल्हि आहे ये जेको तुसां ॻाल्हि वेठे करंदे वे न इहा ॻाल्हि में ॿिए कंहिंखे न ॿुधायां न तेसि ताईं मेरे को आराम न आवे दोल वॼे दोसूं पी है। अरे मार पोई कहिड़ियूं ॻाल्हियूं राज खे ॿुधाइण थो वञी। ॻाल्हियां वल कहिड़ियां ॻाल्हियां ई है वताए फ़कीर दी बनी ते कौज़ा बि करने वई फबेसो हां। अरे रे छो छो ख्वार करी राज में तो जो छा वञे सही थी कंदे भला इहो ॿुधा त ॾंड ॾोह ॾियूं पोइ त मां कंदे न। भले एॾो कर ॾियो वधीक ॾियो महांगाई दा दौर लॻा पे पिछे में सोचे सां त ॻाल्हि करां या न करां। बुधार हिनखे कुझु ॾोकर पैसा ॾियो इहो दोस्तूं दुल वॼाइण बंदि करे। वाह जी ॻाल्हि कई थी। अचे दोस्तू हाणे कंहिंसां ॻाल्हि न कजाई केनो ॻाल्हि कोन करे सां उस्तालू हिकड़ी ॻाल्हि ॿुधामा मूंखे दॿाए छॾियो अथई यार ॿेड़ी ॿोड़े छॾी अथसि। छो भला मासीअ खे को कुकर विढ़ाइण जो शौक़ु थियो आहे या मथे ते छांव करण जो इरादो कयो अथसि। उस्तालू हज में उबती सोच ते पाकी न घुमाए अमा चवे थी को कमुकार कर त शादी कराए ॿेड़ी ॿोड़े। अरे इहो त मां बि चवाए थो उन ॾींहुं तूं बि इहा ॻाल्हि करे ॾिसो न हर को खेर ख्वाह माण्हू या साॻी ॻाल्हि कंदो भला हिन में तपाइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे। उस्तालू अमा जे अधु चवण ते लॻूं हां मतलब त कमकार शुरू कयो अथम। कहिड़ो कमु शुरू कयो अथई। अबे वारी बनी हार पे दे ॾिनी अथम हाणे अनकणा बि पंहिंजा थी पवंदा। कंहिंखे ॾिनी अथई बनी सिधो सो पोख जो मथियों हिसो पंहिंजो हेठियों हिसो हुनजो अहिड़े तरीक़े सां ॿेड़ी ॿोड़ींदासूं। फ़कीर ॿेड़ी त तेॾी ॿुॾदी पई आहे पेट फाटदा पे पर क्या करां ओॾो माल किथां मां माल। अरे दोस्तू कर ख़बरूं त इहो ढिढ न फाटी पवई ढिढ। उस्ताद अलू पेट सफ़ा फाटदा पे फाटदा पर क्या करां ॾोकड़ किथे पर ॻाल्हि हज़म बि नहीं थींदी क्या करां। फकी आंड्रा चीर फकी फर्क कोन करेसी फकी कण ॻाल्हि चढ़ले सफ़ा मरता पेट फाटदा पे दोल वॼे दोसूं पिए लॻे बि ॾहों महीनो तो चमी त दाई धनिए के वठी अचां ते सभई पासा खाली करई पासा। उस्ताद इहो ॿुधंदा पिया त इहो जेको फुलतरू आहे न इहो वताए दी बदीच आलू बसर मूरी पिया पोखींदा इहे गरीब को के मिलसी थले कख ॿिया क्या क्या करां पर पैसे में अॻु च किथे न तीअं सफ़ा आंटिया जो वट पिया पवंदा चङा हुन में वेंदा। अरे कुछ बुद्धि समझी मोगा मटर उस्तालू कुछ समझाया ॿुधाया त समझूं हा न। अरे हू सब कुछ ॿुधाए बि वियो समझाए बि वियो पर ॿुधण ऐं समझण में वॾो फर्क़ आहे। तोखे मां थो समझाया मां। मासी हाणे त अवां जी बनी पुलतरू आबाद पियो करे
फसल लथो त अव्हां बि सुखिया थी पवंदा। हाओ अम्मा, मालिक साईं छल बरकतूं विझे, रब खे का बाझ पवे, मस मस इहो वताए कमु कयो आहे। मासी हू 200 पेटी आहे न? हाओ अम्मा, छा थियो, मुंहिंजो पेट फाटी पियो छा? न मासी, एड़ा पेट रुगो खाइण लाइ ठहंदन, फाटण लाइ न। पर हू अजीब अजीब ॻाल्हियूं पियो करे। हो कहिड़ियूं ॻाल्हियूं? सॼे ॻोठ में घर घर वञी दर खुड़काए चवंदो पियो वते फुलतरू वताए सां ठगी कई आ। फसल सभु हू खणी वेंदो, वताए खे बचंदा रुगो कारी वारा कख। आई का सणाई थेसी, हो वरी कीअं? मासी वताए सौदा ई अहिड़ा हूंदन। अलाह पनाह ॾींदो, अचे त पुछांसि थी। पुछणो छा आहे? सॼे ॻोठ राज जी मूंखे ख़बर आहे, माण्हू मुंहिंजे चवण ते वोट ॾींदा। त पोइ ठीकु आहे, हेल वोटनि में मां थो पियां, तूं वोट मूंखे कराजांइ। त पोइ मां किथां बीहंदुसि? ही तक असांजे अबनि ॾाॾनि जी मीरास आहे। हिते असांजी पोड़ियुनि जा हॾा पूरियल आहिनि। यार इन जे करे त मां तोॾे हली आयो आहियां। भला ईअं कर, मथी सीट ते मां थो पियां, हेठी सीट ते तूं बि। साईं इलेक्शन खटण खां पोइ न तव्हां कसां मिलो न वरी कंहिंजे कम अचो। हाणे माण्हू तव्हांखे वोट कोन ॾींदा। अरे चुप कर रे। वोट वठण वक़्तु असां टके टके जे माण्हुनि जो वेंदा आहियूं। इलेक्शन खटण खां पोइ न पेर उघाड़नि सां मिलूं था ऐं उन्हनि जा कम कयूं था। पोइ बाबा इन्हनि ॼटनि जा कम कहिड़ा? को चवंदो तव्हांजे पुट खे मास्तरी वठाए ॾे, को चवंदो त बेलदारी वठाए ॾे। ॿियो छा चवंदा? इहे मास्तरियूं ऐं बेलदारियूं बि अॼुकल्ह 3-4 लख थियूं खाइनि। बोतार हिन भेरे माण्हुनि जो दिमाग़ ख़राब आहे, रुगो तब्दीली जी ॻाल्हि था कनि। मूं वारो धुरू थाड़ियल ऐं तो वारो चरबट चोर कॾहिं कम ईंदा। उन्हनि खे पाण ई हुकुम कंदासीं त उन्हनि खे सिधो कंदा। परचन शाल पवार ढोला मारो मुझे परचन शाल पवार, हो परचन शाल पवार ढोला मारो मुझे। होशियार छा तू ही पवार, पर तो ही मुझे कलामते जो ही खणी हथियार निकरी थे निर्वार। मां तुरु धाड़े लया ऐं मां खुद खतरनाक आहियां। ऐं मां यहाँ वतायो वेढ़ाक अमा काठिन करण जे लाइ मोकिलियो आहे। भला अमा खे कंहिं कहिड़े कम सां पार्सल कयो आहे? असां सिर्फ इहो चवण आया आहियूं त तूं सॼे ॻोठ वारनि खे न्यापो ॾे। हेल वोट नाथे खान नांगाणी खे ॾियनि, न त असीं सॼे ॻोठ जे माण्हुनि खे मारे ऐं बाहि ॾेई छॾींदासीं। सॼे ॻोठ खे बाहि ॾींदो? हा। एतिरियूं काठियूं किथां आणींदव? बेले मां वठी ईंदासीं। बेले खाते में तव्हां खां वॾा धाड़ील वेठा आहिनि। सॼा बेला कपे छॾियूं, सिंध ख़ाली करे छॾियूं, तव्हां काठियूं किथां कंदव? अरे असीं किथां बाणियूं, तंहिंमें तूं छो छा? त पोइ वारो कर काठिन जे भरी मूंखे बि करे ॾियो, तव्हां जी किरकिर मां जान छॾायां। छा मतिलब? असीं खे काठिया रहियूं? न अमीं त भोतारनि जा भोलड़ा आहियो, उन्हनि जी हुशीअ ते मिसकीन मारींदा आहियो, ॻोठ साड़ींदा आहियो। इहो त मां बि सम्झां थो न। अरे बक बक बंदि कर, वोटनि जी पक ॾे। बताल थो लॻी मूंखे। यार हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, हाँ वोट ॻोठ वारनि जा पक वरी मां जा? तूं बि त ॻोठाणो आहीं। त पोइ हेल इलेक्शन में मां पाण थो बीहां मथी सीट ते, हेठी सीट ते बीहाईंदासीं ओस्ते हलण खे, ऐं सरानी सीट ते मूं वारी मां बीहंदी, ईअं ॿेड़ी ॿोड़ींदासीं। अरे फिटी आहे तव्हांजी। अरे न धन न दौलत न मोटर ऐं न कार। अरे इलेक्शन जी वर्क कीअं कंदो? अलाह हथ पेर जंघूं ॾिनियूं आहिनि, जुती बाहे गोॾा गाॾी, मुरा मोटर थींदा ऐं जुतियूं जीप थींदी। वञू सजण ॿेड़ी ॿुॾी वेंदी। छॾ हिनखे, ही चरियो आहे। हिन हाल में हलियो रईसनि ऐं भोतारनि सां साम्हूं बीहण। हलिया वड़ी वादा धाड़ी रेसन जी कमदारी करण खां बहितर अथव त न क़ौम जी कमदारी कयो, क़ौम जी ख़िदमत कयो, अलाह अजर ॾींदव। हेड़े मुंहिंजा मिठड़ा जवा खाराया तोखे मलाई वई वाह, वाकई से पिड़े मर्याद ते हुई। हाणी को मेल मार त थियनि के बेड़ा पार। वाह वाह वाह, छा त तो में शायराना जरासीम आहिनि। काफ़ियो बि वाह जो तो मिलाई। हाँ हाणे मां तोखे रदीफ़ वज़न ऐं ॿाहिरि जे बारे में ॿुधायां थो, जीअं तुंहिंजो इस्लाह थी सघे।
अरे तू वरी पहुची वी वयो किथे होस जो पहुची वञा उन्हनि ॾींहंनि खां इते ई टिकियल आहियां। अरे घोड़ा रे यको चक्की है थई ॾाढा शागिर्द ठाहिया अथमि इनकलाबी शाइरी सां झर जंग में बाहि लॻाए छॾी अथमि बाहि लॻाए छॾी। आख़िर त शाइर कांगल तोता ई आहियां का मामूली शइ न आहियां। अरे इतने ॾींहंनि खां पोइ कपड़ा मटाया थी धप त साॻी थी पई अचे। तूं धप खे छॾ शेक्सपियर पढ़ियो अथई? न न मूंखे तो मां डपु थो लॻे बाबा विलायती छाप बदबूदार शाइर। इनकलाबी शाइर ॿुध जाहिल हजम। अरे ही छा वरी अची वियो छा? खैर खुश उस्ताद वरी झलियासीं कूड़ीनेस। चिप करे वेह ऐं इनकलाबी शाइर ॿुध। हा त अर्ज़ कयो अथमि वॾनि माण्हुनि खे जवाब ग़रीब थींदा कामयाब। ईंदो ईंदो नेठ त इनकलाब चाहे बि घुरायो लाजवाब ऐं केक बि आणियो बेहिसाब। शाइर जी ख़िदमत में आ सवाब ईंदो ईंदो नेठ त ईंदो इनकलाब। ही असांजी शाइरी मानाइती मोट थी घुरे। झंग में धाड़ेल शहरन में दहशत गर्द ॻोठ में वही हेड़ा शाइर ए फकीर असुल वेचारो मार जी वियो। शेर अर्ज़ कयो अथमि। अरे हाणे चुप कर वेह कुर्सीअ ते त कुतरे कयां रवानू। कोन सुधरंदो तव्हां कोन सुधरंदो। तव्हां मिल्टन खे नाहे पढ़ियो? असांजे लाइ भेटा ई खोड़ आ। तू हाणे ही तरु छॾ वञी भोतारनि जी गिच में पओ। हल हल मां शाइर कांगल तोता ई आहियां। मानीअ वेल भोतारनि जे पासे ऐं शाइरीअ वेल अवाम जे पासे हूंदो आहियां। भला उस्ताद वार ऐं दाढ़ी त ठाही। उन झंग में जूं बि रिढुनि जहिड़ियूं हूंदियूं। हुक्का अरे इहो हुको थी या दिपरे तो नी दिबागा। हाशिम हुकाई मुंहिंजी ॻाल्हि ॿुध इन ग़रीबनि जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे। मुंहिंजी त दिलि थी चवे त इन्हनि खे सिथियूं गोलियूं हणा। माखे अखियुनि में छो थो वञी गोलियूं रे? अरे जे इन्हनि खे माराईंदे त पोइ वोट केरु ॾींदो ऐं तारियूं केरु वॼाईंदो? खदड़ा हुकाई तूं बि सच थो चईं पर हू दुरू धाड़ेल खां बि कोन था अटिजनि। हो चरियो वतायो उन चयो त असां इलेक्शन पाण विढ़ंदासीं। अरे ये रुगो फूकू था ॾियनि। जेॾी महिल इन्हनि जे ॿनियुनि जो पाणी बंदि कयोसीं चोरियूं थींदनि पाणी सीधा थी वेंदा। हा ईअं कर पर मुंहिंजी हिकिड़ी सलाह वठ। हिकिड़ो वॾो शाही भत कजे पोइ उन्हनि सभिनी ग़रीब गुरबनि खे उते घुराइजे पोइ उन्हनि खे भत खाराइजे पोइ उन्हनि खां पक वठिजे त इलेक्शन में वोट असांखे ॾियनि। पाण एतिरो ख़र्च छो कयूं? यो लीमो खान लीमानी गुज़ारे वियो आहे उन जे तॾे ते सभु ग़रीब गुरबा खाधे जे आसरे ते ईंदा उते था हली ॻाल्हायूं। पोइ ठीकु आहे ईअं बि सही आहे। पोइ पाण हलूं था गॾिजी उते उन्हनि जी मयार बि लाहे था अचूं ऐं पंहिंजो कमु बि कराईंदासीं। फूका जी अब्बा खैर त आहे? ख़बर ॿुधी अथई इहो लीमो खान लीमाणी गुज़ारे वियो। आई घोड़ा इहो वरी कॾहिं थियो? मूं त अॼु ख़बर ॿुधी आहे। वाह जो कमु थी वियो पर ॿुध छिरकती भरी तूं सुञाणीस पई। हे अब्बा हू वेचारो नंढो नेटो लेटी पियो तूं चईं थो त कमु वाह जो थियो। अमा तू बि कमाल पई थी करी। लीमे खान लीमाणी जे दौर जूं बसूं ई बंदि थी वयूं। कलोड़नि जे दौर जो हो कलोड़नि जे दौर जो ऐं तूं चई पई त नंढो नेटो। मूंखे त मिठीअ ॿुधायो हो त इहो मोह हर साल पंहिंजे ॼमण जो ॾींहुं पियो मल्हाए। तॾहिं सोच में त बालक ॿार हूंदो पर तुंहिंजो कमु कहिड़ो वाह जो थियो? भत खाइण वारो अमा ॿियो वरी कहिड़ो? एॾा अमीर मरंदा आहिनि त भत वाह जा थींदा। जीअरी त कंहिंखे तप बि कोन ॾींदा। इन्हनि जे मोए खां पोइ वेठो माण्हू ज़रदा ऐं पुलाव खाए ॿेड़ी बोड़े। अब्बा अघामदुनि त इहो बि कोन।
जेड़ा करतूत क्या थन। अदा लीमे खान जी हयाती एतरी हुई, बस दुआ है अल्लाह के जन्नत नसीब करे। यो बुध पतो भलाई पारा पुतारा नाथो खान ही हाशिम हो कई कदे ते कोन आया जा। ईंदा जरूर ईंदा। कुल पढ़ो अल्लाह हाफ़िज़। ला इलाहा इल्लल्लाह। जवान नंबर सुनियो था, जवान नंबर सुनियो। अब छोकरा मानिए जो केडी मल प्रोग्राम है? न न फिलहाल मानिए को प्रोग्राम कोने को। मानिए प्रोग्राम ना है असांजे लाइ जहिड़ो लीमो खान लीमाणी मोह ई कोन्हे। अरे वाह, आज तो सफा शहर जी मडम भी लगी। हलड़े हल छा बे लगा तुंजो छा? अरे पाण पे बनी बारे वारा चाहूं बताए का बनी मक्का ते वरती तम वडन मानन दा मिठो गलाई दी कर समझी। हाँ खबर थम हुन गरीब सा ठगी कई थई। फसल जमीन अंदर वारो पोके हुनके मथो गा ऐं पन ॾिने मुआ खगा। हां तो के का बुधायो? सजे गोठ के खबर आहे 200 पेटिया सभिनीन के बुधायो आ मता हाणे बनीए ॾवनी बतायो कुटे कुटे कदू करे छडीने। अरे इन 200 पेटी के खुदा जी मार पवी पैसा वटे ब दगा करे। दगा बाजन सा दगा त जरूर थींदी ऐं मार मुक्त में जुदा मिलंदी। हिते ॾाढी थी खगा चा खूह में देगड़ा पे कुटजन अञा पोखी ना है खुआरी गई शुरू। अरे चरिया चर बेटा तू छा जानी सियासत मां तोखे जेको चवां थो सो कर। तू हीअं कर नाथे खान जे वाड़े मां 4 भलियूं मेयूं चोराए। नाथो खान बराबर मांजो दोस्त आहे पर सियासत में को कंहिंजो दोस्त कोन्हे समझई। ॼट जा पुट ऐं चोरी थी त हू शक में राज कुटाईंदो। मां बदल छॾाईंदुसि त माण्हू हुन बदिरां मांखे वोट ॾींदा समझई। भगवान फोन बंद कर पोता ॻाल्हायूं। तू केॾी महिल आहे? मैं ओडी मल कणु खड़ा जनु तू हमरा को आखी पिया त नाथे नागानी जा मैं ही चुरा दोहल बजे आई 200 पी है। छा मतलब? मतलब साफ है पेट फाटदा पे कन्ने बुधम अखे ॾिठम या सजी गाल पेट जे अंदर हली गई। हुन बात जू जरूर निकलसी दोहल बजे आई 200 पी है। अरे तो अग में भी पैसा वरता पो या फुलतरू वारी गाल सजे गोठ के बुधाई। फुलतरा हिन अपने 500 मैं आदत करू मजबूर हां गाल में कण पेट जे पीस दी कानी दोहल बजे आई 200 पी है। हुन मैं वेंता वञ राज को बुधे सा। अरे वरी केदा नाथे नांगानी को बुधा पे सजे राज को बुधे सा। मैं न बुधाया त मेरा ये पेट फाट पवे दोहल बजे आई 200 पी है। हुन वञ बुधे दा हुन। अरे 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 200 पेटी अरे बालू थी बेटी अरे ख्वार करे मारो थई भूका अमर मारींदो सास हड कुड बनी भोरा कंदो सास फकीरन सा तो पिटाए बेड़ी बोड़ींदो मास। ठहयो अब्बा कावड़ न कर बताया बताया झेड़ो न कर अञा ता हुनन बनी पोखी न है।
नेठ पोखींदो पोख पचंदी उहा लुणबी अख पूरे जेतिरी देर में ॿेड़ी बुॾियो वञे। तू उनखे बनी ॾेई न, इनकार करे छॾ, जहिड़े मां कहिड़ो फ़ाइदो आहे? इनकार कीअं कयां? ज़बान ॾेई वेठो आं, ज़बान तां फिरण फ़कीरनि जो शान न आहे। अब चवेस खणी त कणक जुअर जा बाजर पोखे। जेका ज़बान थियल आहे उन में इहो न आहे, उहा हुन जी मर्ज़ी। त पोइ आख़िर हिन भेरो थींदो कीअं? असुल मारी दो सांस न डंडे सां ॿेड़ी ॿोड़ी दो मांस। हाणे पोते मोटण महणो आहे।